चढ़ाई मैं चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर डिस्ट्रिक्ट गोटी आहियां। चाइल्ड प्रोटेक्शन अदारो ॿारनि जे तहफ़ुज़ जे लाइ कमु करे थो। ॿार जंहिंजी उमिरि 18 साल खां घटि आहे, उहो कहिड़ी बि क़ौम मज़हब रंग नस्ल जो हुजे, असांजी नज़र में ॿार आहे ऐं उन जी हिफ़ाज़त, उन जो तहफ़ुज़ असांजो फ़र्ज़ु आहे ऐं असांजी ज़िमेवारी आहे। ॿार जा पहिरियों त हक़ूक़ कहिड़ा आहिनि। ॿार जो सभ खां पहिरियों हक़ जेको आहे उहो घरु आहे। घर में ॿार खे सुठो माहौल मिले, सुठी खुराक मिले ऐं सुठी सिख्या मिले। ऐं ॿार जी पहिरीं दर्सगाह संदसि माउ आहे, जेका ॿार खे ॻाल्हाइण थी सेखारे, जेका ॿार खे खाइण पीअण जा आदाब थी सेखारे ऐं जेका ॿार खे घुमणु फिरणु सेखारे थी। उन खां बाद तालीम त बाद में थी थिए ऐं न्यूट्रिशन जो बि कमु इहो ई आहे त माउ सिहतमंद हुजे। हिकु सिहतमंद माउ ई सिहतमंद ॿार खे जनमु ॾींदी। जेकॾहिं माउ सिहतमंद न आहे त ॿारु सिहतमंद पैदा न थींदी। जेकॾहिं माउ खे ॼाण न आहे ॿार खे खुराक ॾियण जी, त ॿार खे सही तरीक़े सां खुराक न मिलंदी ऐं ॿार जो पहिरियों बुनियादी हक़ इहो। उन खां बाद स्कूल में या किथे कमकार में ॿारनि ते को तशदुद थिए थो, असांजी हेल्पलाइन आहे 1121। 24 कलाक खुलियल आहे ऐं हफ़्ते जा 7 ॾींहं खुलियल आहे। तव्हां कंहिं बि नेटवर्क तां कॉल कयो, किथे बि ॿार सां का ज़्यादती थिए थी, किथे ॿार सां को तशदुद थिए थो, घर में थिए थो, स्कूल में थिए थो, कंहिं कमकार वारी जॻह ते थिए थो, तव्हां असांखे कॉल कयो ऐं असां इनशाला उन जी मदद कंदासीं। ऐं ॿियो नंबर असांजो कमु आहे गुम थियल ॿार ॻोल्हणु ऐं उन्हनि खे पंहिंजे वालिदेन ताईं पहुचाइणु। जॾहिं ॿार स्कूल वञनि था, रस्ते में ईंदे या वेंदे उनखे कोई माण्हू खणी वञे थो या रस्तो भुलिजी वञनि था, कंहिं ग़लति माण्हू जे हथु लॻी वञनि था ऐं उनखे पंहिंजे मक़सद ख़ातिर कंहिं ग़लति कमनि में इस्तेमालु करनि था। ऐं असांजो कमु उन जे बारे में ॼाण ॾियण बि आहे, अवेयरनेस ॾियण बि आहे। ऐं अहिड़नि प्रोग्रामनि में जंहिंमें अदड़ियूं भेनरियूं असांजियूं शिरकत करनि थियूं ऐं असां उन्हनि खे इहो पैगाम ॾींदासीं त पंहिंजनि ॿारनि खे घर खां ॿाहिरि अकेलो न छॾियो। स्कूल वञनि था बि कंहिं बालिग़ फ़र्द सां उन्हनि खे छॾियो ऐं स्कूल खां वापसी ते बि उन्हनि खे कोई तव्हांजो बालिग़ घर जो फ़र्द उनखे वठी अचे। ऐं ॿारनि खे इहा तालीम ॾियो त रस्ते में किथे बि कंहिं खां का शइ न वठनि, कंहिं सां न ॻाल्हाइनि। जेकॾहिं उन्हनि सां को रस्ते में ग़ैर ज़रूरी माण्हू हरू भरू ॻाल्हाए थो त उहे उनखे पंहिंजी का बि मालूमात न ॾियनि ऐं घर अची पंहिंजे वालिदेन खे ॿुधाइनि या पंहिंजे उस्ताद खे ॿुधाइनि या असांखे 1121 हेल्पलाइन ते कॉल करे ॿुधाइनि। तो ॿारनि खे इहा तरबियत ॾियणु वालिदेन जी ज़िमेवारी आहे ऐं सभ खां पहिरें माउ जी, त कंहिं बि अणसुञाणू माण्हू सां न ॻाल्हायो, न उन खां का बि शइ वठो। ख़ासि तौर ते ॿारनि खे शइ जी लालच ॾेई ऐं खणी था वञनि ऐं पोइ उहे ॿार गुम थी वञनि था। त पंहिंजनि ॿारनि खे इहा तरबियत ॾियो, उन्हनि खे इहा सम्झाणी ॾियो त कंहिं बि माण्हू ग़ैर वास्तेदार सां न ॻाल्हाइनि, न उन सां रस्ते में चढ़नि लिफ्ट वठनि। पंहिंजो वाक़िफ़ आहे, पंहिंजो अज़ीज़ आहे त उन सां भले वञो। नंढी उमिरि जी शादी ऐं असां चाइल्ड प्रोटेक्शन नंढी उमिरि जी शादियुनि ते कमु कयूं था। ॿार 18 सालनि ताईं हिकु बणावट जे मरहले में हूंदो आहे, हिकु गुल मिसल हूंदो आहे ऐं उन ते जेकॾहिं 18 साल खां पहिरियां ई को वज़न रखिजे थो त उहो उन जे लाइ बि नुक़सानकार आहे ऐं उन जे ॿार जे लाइ बि नुक़सानकार आहे। जीअं तव्हां ॾिसो न, हिकिड़ी असां जॻह बणाईंदासीं, उन ते जॾहिं DPC ईंदी त मथे न रखंदा, ॿी लेंटर पको थिए को अॻिते वञे, पोइ वरी छत पोइ वींदासीं, मथे सिरां पोइ वींदासीं। त अहिड़े तरीक़े सां 18 सालनि ताईं ॿारु बणिजे थो, हुनजो जिस्म बणावट जे मरहले में आहे। जेकॾहिं उनजी शादी कराई वेंदी त उन ते उन मंझां जेको ॿारु पैदा थींदो उहो उनजो जिस्म मां निकिरंदो। जॾहिं उनजी पाण जी बणावट पूरी न आहे त उहो ॿियो ॿारु किथां सिहतमंद पैदा कंदी। पोइ अक्सर ईअं थींदो आहे, उहे अदड़ियूं असांजियूं भेनरियूं डिलीवरी दौरान पहुती वेंदियूं आहिनि या ॿार पहुती वेंदा आहिनि ऐं उन्हनि जी सिहत जा मसाइल हमेशह रहंदा आहिनि। असांखे इहा अवेयरनेस ॾियणी आहे त ॿार जी शादी नंढी उमिरि में न करायो। 18 साल जो ॿारु थिए पोइ बेशक उनजी शादी करायो। को बि इदारो जेको कमु करे थो उहो अकेले तौर कमु नथो करे सघो जेसि ताईं उन सां ॿिया इदारा तावन नथा कनि ऐं कम्यूनिटी अवाम तावन नथो करे।
ॿार सां किथे ज्याती थिए थी असांजो नंबर आहे हेल्पलाइन जो 1121 उन ते तव्हां कॉल कयो 24 कलाक खुलियल आहे ऐं हफ़्ते जा 7 ॾींहं खुलियल आहे असांजी काई मोकल कोन्हे